मलिर सिविल सोसाइटी तरफां इब्राहिम हैदरी समुंड किनारे साल 2019 जे लहंदड़ सिज खां मोकिलाणी ऐं नए साल 2020 खे भलीकार जी रंगारंग तकरीब समाजी तंज़ीमनि चूंडियल नुमाइंदनि अदीबनि शाइरनि सहाफ़ियुनि समेत सवे माण्हुनि जी शिरकत क़ौमी गीत ऐं लतीफ़ जी वायनि जी गूंज में माण्हुनि क़ौमी रज़ाकार तौरु क़तार ठाहे लहंदड़ सिज खां मोकिलाए नए साल जी आजिया कंदे नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो वियो। क़ौमी ॿधी तइलीम तरक़ी अमन ख़ुशहाली जे लाइ गजल जिदोजहद जो अज़म पिणु कयो। पंहिंजनि माण्हुनि खे ॿेड़े चूंडे गॾु करणु, उन्हनि में ख़ुशियूं विराइणु, मोहबतूं विराइणु, हिक ॿिए जा मसइला ऐं उन पोपटार करणु, तारीख़ी मागनि मकाननि असांजे तारीख़ी विरसनि हीरोज़ खे यादि करणु जा ॾींहं मल्हाया आहिनि। जीअं बि असां सुख सां न वेठा आहियूं। अॼु साल जी पुॼाणी आहे। केरु आहे अहिड़ो माण्हू जेको असां खां पुछे तव्हां साल कीअं गुज़रियो? केरु असां खां पुछंदो तव्हांजो ईंदड़ साल कीअं गुज़रंदो? केरु असां खां पुछंदो तव्हांजा मसइला कहिड़ा हुआ, उनखे हल करण लाइ तव्हां कहिड़ियूं जुदोजहदूं कयूं? केरु तंज़ीमुनि खां पुछंदो त तव्हां असांजूं अॻुवान ऑर्गनाइज़ेशन हुयूं, अव्हां असांजा लीडर हुआ, अव्हांखे असां वोट ॾिना, असां अव्हांखे कुर्सियुनि ते विहारियो, इक़्तिदार ॾिनो ऐं इख़्तियार ॾिनो, उनजे बावजूदि अव्हां छा कयो? असां वटि रथ कोन्हे, बंदूक कोन्हे, असां वटि टीटी पिस्टल कोन्हे जो हुनजे लोणे ते रखी पुछूं त तूं ही खरबस्तियूं छो कयूं? हा, असां वटि ज़बान आहे, असां वटि इल्मु आहे, असां वटि अक़िल आहे, असां समूरनि दोस्तनि जेके तारीख़ रक़म कंदियूं आहिनि ऐं हिननि जेके रिवायतूं क़ाइमु कयूं आहिनि, सा तारीख़ आहे मोखी जो माॻ हुजे या जेटी जो माॻ हुजे या अहिड़ा कई माॻ हुजनि, उते अहिड़ियूं महफ़िलियूं मचाई ऐं सुरमई शाम जो मक़सदु ई समुंड किनारे हूंदो आहे। सो इन जे लाइ जस लहणे अदा सामी ऐं हुनजी टीम ऐं ज़बरदस्त हिननि हिकिड़ो कमु कयो आहे वेंदो आहे। तो तव्हां पंहिंजी जदोजहद इन अंदाज़ सां कयो जो ॿुधायो, छो त सवाल करण जी सघ अञा ताईं असांजी क़ौम में लिखी वठ नथी जे थिए का वॾी फेरफार त मौसम फिरण ते लिखी वठ जे छिनदड़ हथनि में हुजनि हथ कड़ा त पिनदड़ हथनि ते लिखी वठ जे वलहार वर्षल तो नाइन ॾिठा त बेआब थर ते लिखी वठ फ़क़ति किन ख़ुशनि ते लिखी छा कंदे हज़ारनि ॾचनि ते लिखी वठ छॾे ॾे मलेरिया सटियल माइरनि खे बुखारनि बचनि ते लिखी वठ पना पैन पेतियुनि जो सिंगार साथी कपनि सां वणनि ते लिखी वठ कुरोर कारोजर खीर थर को हुजे लखनि पाइणनि ते लिखी वठ जी ज़िंदगी तेज़ तकड़ी थी गुज़रे तूं बि ईअं तकिड़ो लिखी वठ पुठियां पाण ई नकाद फ़ैर कंदा पिया तूं अफ़ जहिड़ो तहिड़ो लिखी वठ सिज हिन ज़मीन मथां बिज हज़ार हारींदे हलिया विया। मां पंहिंजे तमामु आयल मौजूद दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन हर साल जीअं हिन दफ़े सर्द मौसमनि जी परवाह न कंदे असांजे सदते पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी अचे असां सभिनी जो मान मथां कयो। तव्हां दोस्तनि खे त इहो इल्मु हूंदो ई त हिन प्रोग्राम जो मक़सदु सिर्फ़ु उहो आहे त असां हिकु जॻह ते गॾु थी नए साल जी आजिया कयूं। असांजे हिन मेराके में ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ दोस्त शिरकत कंदा आहिनि।